मां उल्हासनगर मां निकिरण जी कोशिश तो कयां लेकिन निकिरी न सघां। छा आहे उल्हासनगर जे नाश्तनि मुंहिंजे पेट खे तलाक ॾियण खां सख़्तु मना करे छॾियो आहे। मां हितां अंबरनाथ वञण जी कोशिश कंदो आहियां, बाबा जी सैंडविच मूंखे पोयां छिकींदी आहे, नाहे वञिणो नाहे वञिणो नाहे वञिणो नाहे वञिणो नाहे वञिणो नाहे वञिणो। उल्हासनगर जे नाश्तनि में फीलिंग्स आहिनि, इमोशन्स आहिनि ऐं आत्माऊं बि। हिकु दफ़ो मूंखे गोल मैदान जी बटर पापड़ी न पई वणे, मां फिटी करे छॾी। ॿिए ॾींहुं बटर पापड़ी आत्मा मुंहिंजे दर ते बीठी चई काॾे थो वञे। उल्हासनगर में अचण खां पोइ तव्हां नाश्तनि खे न, नाश्ता तव्हांखे चुनींदा आहिनि। छा कंदव तव्हां, काॾे भॼंदव? तव्हां रस्ते तां गुज़रंदव, दाल पकवान तव्हांखे पाण सॾु कंदव, ओए महेंद्र काॾे अचे अचे। मां हफ़्तो डाइटिंग करण जी सोची, मां चयो मां हफ़्तो हुन रस्ते तां न गुज़रंदुमि जंहिं रस्ते ते नाश्तनि जी ख़ुशबू ईंदी। ॿिए ॾींहं ते नाश्ते जी दुकान मुंहिंजी बिल्डिंग हेठां खुली। हाणे ख़ुशबू मुंहिंजे घर ईंदी आहे। तव्हां उल्हासनगर जे रस्तनि ते हलंदव न, तव्हांखे लॻंदो सॼो बुफे लॻल आहे। ओए होए इडली सांभर, ओहो दाल पकवान, अरे वाह चीज़ चिल्ली, अरे वाह मेदू वड़ा, अरे बाबा डोसो, अरे वाह मंचूरियन, तंदूरी चिकन, ओहो नीलम वड़ा पाव। असांजो अहिड़ो इकलौतो शहर अथव जिते माण्हू एरिया वाइज़ न, नाश्तनि जी दुकान वाइज़ मिलंदा अथव। हलो काथे आं? अमर फास्ट फूड ते बीठो आं मां, हिते डेलिशिया ते। हा हा अच 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 अच। अरे प्रेम तंदूर चांहि ऑर्डर छा थो करे? अलाए कहिड़ी शोरी मिली अथसि। त असांजे हिते न विच में हिकु ट्रेंड चालू थियो हुयो कि तव्हांजो दुकान कोई बि हुजनि हो, कपिड़नि जो हुजनि, जूतनि जो हुजनि, प्रेस जो हुजनि, मिठाई हुजनि, कोई बि हुजनि हो, तव्हां दुकान जे ॿाहिरि नाश्ता लॻाए छॾियो। तव्हांजो हलंदव ई हलंदव। असां चयो मस्तु आहे यार, कमाईंदासीं। त असां लॻाए छॾियो नाश्तनि जो। हाणे परेशानी इहा थी कि असां हिते सभिनी नाश्तनि जो लॻाए छॾियऊं। त थियो ईअं कि असां बि ॿाहिरि नाश्तनि जो लॻायो आहे, असांजे साम्हूं वारनि दुकाननि बि ॿाहिरि नाश्तनि जो लॻायो आहे। ऐं तकलीफ़ इहा हुई कि ग्राहक असां वटि बि न हुयो, हुननि वटि बि न हुयो। त असां हिक ॿिए खे ई पिया खारायूं। तूं कमु कर, तूं असांखे चीज़ चिली खाराए, असां तोखे दाल पकवान खाराईंदासीं। उल्हासनगर जा नाश्ता हाणे एॾा फेमस थी विया आहिनि कि असांजा परियां परियां वापारी आगरा दिल्लीअ मां फ़ोनूं था कनि, चवनि था जॾहिं हिते अचो न उल्हासनगर मां नाश्ता वठंदा अचिजो। असां ॿुधियो आहे जाम फेमस आहिनि। छा आहे पोइ फेमस आहिनि त? ईअं त तव्हांजे हिते ताजमहल बि फेमस आहे। पोइ असां चवंदासीं ईंदे ईंदे ताजमहल जो ताज खणंदा अचिजो। ईअं त नासिकान विचारनि खे नदियूं खणी अचणियूं पवंदियूं पंहिंजूं। हुननि जो त कम ई लही वेंदो। हलो अरे हिते हिकु अम्मा गुज़ारे आई आहे, त तव्हां ईंदे ईंदे नदी खणंदा अचिजो, चाहे अम्मा खे हिते ई परवान करे छॾींदासीं। असांजे हिते जाम ॿार कॉलेज में सिर्फ़ु लास्ट लेक्चर अटेंड करण वेंदा आहिनि। छा आहे कॉलेज जे ॿाहिरि नाश्ता न आहिनि। मां ऐं मुंहिंजा दोस्त सालनि खां जिम था कयूं, लेकिन बॉडी कंहिंजी बि न ठही आहे। छा आहे जिम जे ॿाहिरि बि नाश्ता न आहिनि। असांजे हिते हज़ारे माण्हू गार्डन में चकर था ॾियनि, लेकिन वज़न सभिनी जो सेम आहे। छा आहे गार्डन जे ॿाहिरि बि नाश्ता न आहिनि। ऐं चङा माण्हू त गार्डन में घुसण महिल ई डिसाइड करे ईंदा आहिनि कि वेंदे वेंदे छा वठंदो वञिणो आहे। हिकु दफ़ो मां वॉक पियो कयां, मुंहिंजे पासे में अंकल वॉक पियो करे, त उहो ॻाल्हाईंदो पियो वञे, हलो अरे यार पाव भाजी न बीठो आहे यार, त मैदू वारो वठी अचां? मैदू वारो मैदू वारो मैदू वारो? हा हा मैदू वारो वठी थो अचां, मैदू वारो वठी थो अचां। मां पुछियोमांसि अंकल ईअं त पोइ तव्हांजी कैलरीज़? चईं चुप कर, पंहिंजे पीउ खे न सेखार, हले तव्हां।